बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आबादगार भाइरो में तो तव्हां सभु ख़ुशबाश हूंदव। भाइरो अॼु ॿिज बाबति त फ़ी किलोग्राम ते केतिरो ॿिज ॾिजे। अगरि जे तव्हां आगाटी पोख तव्हांजी ज़मीन वांदी थियल आहे ऐं आगाटी पोख तव्हां कयो था त नाड़ीअ वसीले जेको आहे सो तव्हां ॿिज 50 किलो छटींदव। अगरि पाछाटी पोख थियल आहे तव्हांजी ज़मीन बांदी न थी आहे पछाड़ी थी वई आहे त 60 किलोग्राम वज़न तव्हां ॿिज विझंदव। ऐं जेकॾहिं छट खेड़ वसीले आगाटी पोख कयो था त उनखे 55 किलोग्राम वज़न विझंदव ॿिज जो। ऐं जेकॾहिं पछाड़ी थी वई आहे त 65 किलोग्राम विझंदव वज़न। अगरि कुर या गोभीअ ज़रिए कयो था त 60 किलोग्राम वज़न विझंदव आगाटी पोख जे लाइ। ऐं जेकॾहिं पछाड़ी पोख थी वई आहे ज़मीन बांदी न थी त 70 किलोग्राम वज़न विझंदव। ऐं खिरनि ते जेकॾहिं पोख आगाटी कयो था त 60 किलोग्राम ऐं जेकॾहिं पछाड़ी थी वई आहे त 70 किलोग्राम। इन में जेको आहे सो तव्हांजो ॿिज सलामत साबित हुजणु घुरिजे, ॿिज खे चेक कंदा कयो दाणो थुल्हो वग़ैरह हुजे। ऐं आबादगार भाइरो हिन महिल पोखीअ जा वक़्त शुरू थिया आहिनि ऐं ॿिज कहिड़ा काइजनि उहे मूं कल्ह वारे वीडियो में अपलोड करे छॾिया आहिनि। उमेद तव्हां ॾिठा हूंदा ऐं तव्हां हुन ते अमल कयो, फ़ाइदेमंद थींदो तव्हांजे लाइ। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।